तव्हां पंहिंजो मोबाइल पंहिंजे कंहिं बि दोस्त खे कोड खोले करे बग़ैर कंहिं टेंशन बग़ैर कंहिं ख़तरे जे ॾेई था सघो, लेकिन उन जे बावजूदु तव्हांजो दोस्त का बि अहिड़ी शइ इस्तेमालु न करे सघंदो जंहिंजी तव्हां उनखे परमिशन न ॾींदव। उहो कीअं, अचो त हिन वीडियो में इहो तरीक़ो सिखो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अब्दुल करीम ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो। जी हाँ दोस्तों, अॼु मां तव्हांखे हिकु बहितरीनु तरीक़ो ॿुधाइण वारो आहियां जंहिंसां तव्हां पंहिंजी मोबाइल खे पाण कंट्रोल करे सघो था। अॼुकल्ह दौरु अहिड़ो आहे, तव्हां कंहिं बि पंहिंजे दोस्त खे मोबाइल था ॾियो, कंहिंखे बि जेको आहे कोड खोले करे ॾियो था, त कोड खोलण सां उहो तव्हांजा पर्सनली शयूं ॾिसण ऐं यूज़ करणु शुरू थी थो वञे। त हिन जो अॼु मां बहितरीनु हल खणी करे आयो आहियां। वीडियो खे मुकमल ॾिसंदा, पसंदि अचे त मुंहिंजे चैनल करीम मोबाइल स्टूडियो खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। त इन लाइ तव्हांखे प्ले स्टोर ते अचिणो आहे। प्ले स्टोर ते अचण खां बाद हीअ जेका ऐप तव्हांखे ॾिसी रहिया आहियो, ऐप लॉक फिंगरप्रिंट, हिनखे तव्हांखे इंस्टॉल करिणो आहे। थोरी देरि तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे। थोरी देरि इंतज़ारु करण खां बाद हीअ ऐप तव्हांजी जेको आहे इंस्टॉल थी वेंदी। हिनखे तव्हांखे ओपन करिणो आहे। ओपन करण खां बाद हीअ तव्हां खां कोड घुरंदी। तव्हां हिनखे कोड रखोसि पंहिंजी मर्ज़ी जो। कोड रखण खां बाद हिते हेठि येस जो ऑप्शन आहे, हिनखे ओके कयो। हिन खां पोइ वरी कन्फर्म पिन लॻायोसि। लॻाइण खां पोइ हिनखे तव्हां येस करे छॾियो। येस करण खां पोइ जेको हेठि प्लस जो निशान तव्हांखे नज़र अचे थो, इन प्लस जे निशान ते क्लिक कयो। हाणे तव्हांजे मोबाइल में जेके बि एप्लीकेशन्स हूंदा उहे सभु तव्हांजे साम्हूं ज़ाहिर थी पवंदा। हाणे तव्हां हिन मां जेका बि एप्लीकेशन तव्हां चाहियो था, तव्हांजो कोई दोस्त या मित्र अज़ीज़ या घर वारा उहा शइ इस्तेमालु न करनि, त पोइ उन जे आॾो जेको ही ऑप्शन आहे हिनखे तव्हां ऑन करे छॾियो। ऑन करण खां बाद हेठि तव्हां ॾिसो प्लस जो तव्हांखे ऑप्शन नज़र ईंदो। इन प्लस वारे ऑप्शन ते क्लिक करण खां बाद हिते तव्हांखे हिनखे ओके करे छॾिणो आहे। ओके करण खां बाद हीअ एप्लीकेशन तव्हां खां परमिशन घुरंदी। हिनखे तव्हां हिते तलाश कयो। एप्लीकेशन खे तलाश करे तव्हां हिनखे हिते परमिशन ॾेई छॾियोसि। हीअ पई आहे ऐप लॉक, हिते हिनखे अलाउ करे छॾियो। एक्सेस हिनखे तव्हां जीअं ॾींदव, एक्सेस ॾियण खां बाद तव्हां वरी वापसि बैक वञो। बैक वञण खां बाद वरी तव्हां हिनखे ओके कयो। अञा हिनखे परमिशन न आहे मिली मुंहिंजे ख़्याल में। वरी हिनखे तलाश करिणो आहे। तलाश करण खां बाद हिनखे तव्हां वरी परमिशन ॾेई छॾियो। ॾिसो परमिशन न मिली आहे, त हिनखे तव्हां परमिशन ॾेई छॾियो। एक्सेस मिली वियो, कंप्लीट थी वई। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, मथे तव्हां ॾिसो फेक जो ऑप्शन तव्हांखे नज़र ईंदो। मां निशान लॻाए करे ॾेखारियां थो, हिनखे तव्हां फेक ते क्लिक कयो। फेक ते क्लिक करण खां बाद हिनखे तव्हां जेको आहे ओके कयो। ओके करण खां बाद हीअ तव्हांखे तरीक़ो ॿुधाए ॾिए तव्हां पंहिंजे मोबाइल खे पाण कीअं इस्तेमालु करे सघो था। त जेको ओके जो बटन ईंदो, हिनखे तव्हां जेको आहे लॉन्ग प्रेस कंदव त इंशाल्लाह उहो ऐप तव्हां हलाए सघंदा। फेसबुक खे लॉक में लॻायो आहे। फेसबुक खे लॉक में लॻाइण खां पोइ असां खोले ॾिसूं था त फेसबुक खोले थो या न। ॾिसो दोस्तों, हाणे फेसबुक जो हे ऑप्शन अची वियो। माना कोई बि तव्हांजो दोस्त फेसबुक तव्हांजी मर्ज़ी खां बग़ैर तव्हांजो इस्तेमालु न करे सघंदो। अगरि ओके कंदो त वापसि बैक थी वेंदो, वरी खोलींदो, वरी ओके कंदो, बैक थी वेंदो, वरी खोलींदो, वरी ओके कंदो, बैक थी वेंदो। हाणे तव्हां हिनखे कीअं इस्तेमालु करे सघो था, तव्हां हिनखे इस्तेमालु करण लाइ जेको ओके जो बटन आहे हिनखे तव्हां लॉन्ग प्रेस कयो, यानी यत्र खे थोरो ज़ोर ॾेई करे झले पियो। हा, हाणे तव्हां हिनखे अगरि तव्हांजो स्क्रीन ते फिंगर हूंदो त फिंगर तव्हां घुरंदी ऐं तव्हांजो फेसबुक जेको आहे हलणु शुरू थी वेंदो। त दोस्तों, उमेदु कयां थो वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु ॾींदा। मिलूं था अगली वीडियो में, तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।